अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वज़ल्ललना अलैकुमुल गमाम वअंज़लना अलैकुमुल मन्ना वस्सलवा कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम वमा ज़लमूना वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून वइज़ क़ुलना उद्ख़ुलू हाज़िहिल क़र्यत फ़कुलू मिन्हा हैथु शि'तुम रग़दन वद्ख़ुलुल बाब सुज्जदन वक़ूलू हित्ततुन नग़फ़िर लकुम ख़तायाकुम वसनज़ीदुल मुहसिनीन फबद्दल अल्लज़ीना ज़लमू क़ौलन ग़यरल्लज़ी क़ील लहुम फ़अंज़लना अलल्लज़ीना ज़लमू रिजज़न मिनस्समाइ बिमा कानू यफ़्सुक़ून वइज़ इस्तस्क़ा मूसा लिक़ौमिही फ़क़ुलना इज़रिब बिअसाकल हजर फ़ंफ़जरत मिन्हु इस्नता अशरत ऐना क़द अलिम कुल्लु उनासिन मशरबहुम कुलू वशरबू मिन रिज़्क़िल्लाहि वला तअसौ फ़िल अर्ज़ि मुफ़्सिदीन सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कुरान मजीद जो दर्स सूरतुल बकरा जो हली रहियो अजो की आयत सूरतुल बकरा जी 57 आयत आहे जंहिंमें अल्लाह ताला बनी इसराइल वारनि जा मुआमलात ऐं मसाइल उन्हनि जे मथां अल्लाह साईं जा जेके इनाम इकराम एहसान हुया उन्हनि खे बयान फरमाए पियो। वज़ल्ललना अलैकुमुल गमाम वअंज़लना अलैकुमुल मन्ना वस्सलवा ऐं असां शाम कई से तव्हां जे मथां ककरनि जी ऐं लाथो से तव्हां जे मथां मन ऐं सलवा खाओ पाक शयुनि मां मा रज़क़नाकुम जेको मूं तव्हां खे रिज़्क़ ॾिनो आहे वमा ज़लमूना वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून ऐं नाइंसाफ़ी कई आहे असां पर उन्हनि नाइंसाफ़ी पंहिंजे नफ़्स सां पाण कई आहे। वज़ल्ललना अलैकुमुल गमाम जियां तव्हां खे मालूम आहे त बनी इसराइल वारा हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾिजी करे फिरआउन ऐं फिरआउन वारनि खां जॾहिं निकिता त दरिया पार करे जॾहिं ॿाहिरि निकिता त हिकिड़ो मैदान हुयो उन मैदान जो नालो तीह जो नालो हुयो। उन मैदान जे अंदरि उलमाए मुफ़स्सिरीन फरमाइनि था कम पेश 40 साल बनी इसराइल वारा उन ई मैदान जे अंदरि रहिया। किन उलमाए मुफ़स्सिरीन फरमाए त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी रहलत भी जेका दुनिया खां थी आहे उहा बि इन मैदान जे अंदरि इन जॻहियुनि ते काफ़ी इन्हनि सां मुआमलात ऐं मसाइल हुया। अच्छा तफ़सीर बेज़ावी छो त हाणे हिननि खे पंहिंजे वतन किनान जी तरफ़ वापसि वञिणो हुयो। पोइ तफ़सीर बेज़ावी वारे लिखियो आहे त सुबुह खां वठी शाम ताईं कोशिशि कंदा त वञी करे साॻी जॻह तां वरी मोटी 40 साल इन मैदान जे अंदरि पए फिरिया। पोइ इन मैदान जे अंदरि ज़ाहिर आहे ॾींहं जो सुबुह जो निकिरनि जीअं ॾींहुं निकिरंदो सिज जी लाट जीअं शुरू थी वई त हे मन पंहिंजो सफ़र शुरू कंदा। पोइ इन सख़्त गर्मी जे अंदरि न बिजली न पको न गैस न ॿी का सहूलियत कंहिं बि क़िस्म जो मामलो न हुयो। पोइ हिननि हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु कयो हे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हाणे महिरबानी करे पंहिंजे रब साईं खे अर्ज़ु कर असांजे लाइ को शाम जो बंदोबस्तु करे। पोइ अल्लाह तबारक व तआला हिन जे मथां शाम जो बंदोबस्तु कयो ककरनि जी सूरत जे अंदरि। जॾहिं निकिरंदा सुबुह जो जीअं सिज शुरू थींदो ककर अची करे सॼो ॾियारो हिन जे मथां शाम वारो मामिलो कंदा। इहो अल्लाह साईं जो हुननि जे मथां एहसान हुयो।
सब पहिरियों मामलो उन जो इहो हुयो त शाम थे हाणे ज़ाहिर आहे त जीअं असां इन में जेको आहे सो पंहिंजो पाण खे बचाए सघूं शाम त थी वई उन खां बाद में हिननि खे जेको ॿियो मामलो इंसान खे हूंदो आहे खाइण पीअण वारो ख़ासि क़िस्म जो अल्लाह ताला हिन जे लाइ खाधे जो बंदोबस्तु कयो हिकिड़ो हूंदो आहे खाधे जो बंदि जंहिंमें इंसान खे पाण महिनत करणी पवंदी आहे कोशिश करणी पवंदी आहे जफ़ाकशी करणी पवंदी आहे हिननि जे लाइ अहिड़ो मामलो ई कोन हुयो क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए थो वनज़लना अलैकुमुल मन्न वसलवा असां हिन जे मथां मन ऐं सलवा लाथोसीं मन जी माना उलमाए मुफस्सिरीन शुक्र जी कई आहे सलवा जी माना बटेर हिन जो माना कई आहे हाणे इन में उलमाए मुफस्सिरीन जो कौल आहे त इहो मन ऐं सलवा जेका हिननि खे मिलंदी ही अच्छा आहे किन उलमाए मुफस्सिरीन लिखियो आहे त हिन जे वण जे मथां इहा मन जेका आहे तक़रीबन गोल टिकी वांगुरु का शइ हूंदी जेका खीर खां वधीक सफ़ेद ऐं माखी खां वधीक मिठी हूंदी पोइ छा थींदो सुबुह जो जीअं मन सिज निकिरंदो सुबुह जो सिज निकिरण खां वठी करे शाम ताईं इहो मामलो मन हलंदो पोइ जेको बि माण्हू वञे पर हिननि खे ताक़ीद सां इहा मन थियली त हिननि खे तव्हांखे जमा नाहे करणो पोइ बनी इसराइल वारा काफ़ी माण्हू अहिड़ा जेके मुड़नि न पिया नाशुक्रा माण्हू वञी करे उन मां जमा बि कनि पिया पोइ हादीस जे किताबनि जे अंदरि अचे थो जेके माण्हू जमा कनि पिया पोइ उन में कीअं वग़ैरह पइजी वञनि पिया हा सवाइ जुमे ऐं छंछर जे ॾियारे जुमे ऐं छंछर जे ॾियारे जी इजाज़त तव्हां भली जमा करे सघो था उन ॾियारे जे अंदरि उहा शइ न आहे त भली तव्हां जमा कयो बाक़ी ॿियनि ॾियारनि जे अंदरि मन सख़्ती सां मन थियनि त हिन में उलमाए मुफस्सिरीन जा काफ़ी अक़वालात आहिनि किन चयो आहे त गोल जेको आहे सो टिकी वांगुरु किन चयो त का गोश्त वांगुरु मन अहिड़ी का शइ हुई सलवा इहो पखी हो बटेर वांगुरु हिकिड़ो जेको ईंदो उहो खणी करे ॾाढा पखी उन्हनि वटि इहे हूंदा उनखे कोई करे उन मां पंहिंजो खाईंदा हुआ पर हिर्स इंसान जे अंदरि उहो जमा करणु जॾहिं शुरू कंदा त उन गोश्त में बि धप इहा गोश्त में जेका धप जी शुरूआत थी आहे पहिरियों हिन खां अॻु में गोश्त में धप न हूंदी उलमा मुफस्सिरीन फरमाईंदा गोश्त में जेका धप शुरू थी आहे इहा बनी इसराइल जे उन टाइम जे नाशुक्री जे करे थी आहे ऐं ही जेका मन आहे मन मां जेको आहे सो इहा मन ऐं सलवा जेका हिननि खे मिले पई इन मंझां हिकिड़ी शइ तफ़सीर जे अंदरि अचे थो त इन जी दुनिया जे अंदरि जेका बक़िया जात आहे जीअं खुंबी हूंदी आहे न खुंबी बग़ैर पंहिंजो पाणी जे जॾहिं बारिश जो पाणी थींदो आहे हदीस पाक जे अंदरि बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो इहा उन मन जे जिन्स मां आहे ऐं जेकॾहिं कंहिं माण्हू खे इन खुंबी जे पाणी जेकॾहिं खणी करे हज़रत अबू हुरैरा फरमाए थो मुंहिंजी हिकिड़ी बानी हुई जेका अखियुनि में वीचारी माज़ूर हुई अंधी हुई पोइ मां इन खुंबी जो पाणी खणी जॾहिं उनजे अखियुनि में विधो त अलाह जी महिरबानी सां उहा ॾिसणु शुरू थी वई ऐं जेके तबीब हज़रात आहिनि वॾा वॾा जेके हकीम आहिनि दाना उन्हनि लिखियो आहे त जेकॾहिं इन खुंबी खे सुकाए करे इन जो पाउडर ठाहियो वञे ऐं इन जे पाउडर जे ठाहिण खां बाद में जेकॾहिं सुम्हण खां अॻु में हिकु सराई जेकॾहिं को माण्हू सुम्हण जे टाइम में इस्तेमालु करे त इंशाअल्लाह सॼी ज़िंदगी अल्लाह तबारक व तआला उनजी नज़र जी हिफ़ाज़त फरमाईंदो उनजी कॾहिं बि नज़र जो मामलो कंहिं बि क़िस्म जो न थींदो ज़ाहिर आहे अॼु खां अॻु में जेकॾहिं असां हितां हलिया वञूं इहे ई शयूं हुयूं जेके अल्लाह ताला पैदा कयूं जेके असां इस्तेमालु कंदासीं अॼुकल्ह त हर माण्हू खे जेका बि थोरी घणी तकलीफ़ थिए थी डॉक्टर ॾे भॼे थो त अल्लाह ताला फरमाईंदो वज़ल्ललना अलैकुमुल गमाम शामरो कयोसीं तव्हांजे मथां गमाम ककरनि जो तव्हांजे खाधे जे लाइ छा कयोसीं वनज़लना अलैकुमुल मन्न वसलवा ऐं लाथोसीं तव्हांजे मथां मन ऐं सलवा कुलू खाओ मिन तय्यबात पाकीज़ा रिज़्क़ मां रज़क़नाकुम मन ऐं सलवा ॾियण वारो केरु हुयो अल्लाह ताला फरमाए थो जेको मूं तव्हांखे रिज़्क़ ॾिनो आहे बाक़ी आहे त वमा ज़लमूना न ज़ुल्म कयो न ज़ुल्म कयो उन्हनि असांजे उन्हनि पंहिंजे नफ़्स ते पंहिंजो पाण ज़ुल्म कयो असां उन्हनि जे मथां न कयोसीं जेको उन्हनि खे हुकुम मिले पियो उन हुकुम जे मातहत हलनि अल्लाह जो हुकुम जे न त बहितर हुयो पर हू थोरो उन जे अंदरि अगराई कनि पिया उन खां बाद में अल्लाह ताला इन्हनि खे हुकुम फरमायो व इज़ क़ुलना दुख़ुलू हाज़िहिल क़रयत फ़कुलू मिनहा हैथु शि'तुम रग़दन वदख़ुलुल बाब सुज्जदन वक़ूलू हित्ततुन नग़फ़िर लकुम ख़तायाकुम वसनज़ीदुल मुहसिनीन फबद्दल الذين ظلموا قولا غير الذي قيل لهم فأنزلنا على الذين ظلموا رجزا من السماء بما كانوا يفسقون अल्लाह ताला फरमाए थो पोइ जॾहिं असां हिननि खे चयोसीं त उदख़ुलू हाज़िहिल क़रया हाणे हिन शहर जे अंदरि ॻोठ जे अंदरि लहो
फकुलू मिनहा हैतु शितुम, पोइ तव्हां खाओ हितां हैतु शितुम, जितां तव्हांखे तव्हांजी दिलि कढे, रगदन मज़े सां, वदखुलुल बाब सुजदा, ऐं दाख़िल जो दरवाज़े खां इन हाल में जो सजदो कंदे, वक़ूलू हिद्दतुन नग़फ़िर लकुम, ऐं चओ ही लफ़्ज़ असांखे बशकर, नग़फ़िर लकुम, मां माफ़ कंदुमि तव्हांखे तव्हांजा गुनाह, वसनज़ीदुल मुहसिनीन, ऐं अल्लाह तबारक व तआला नेकोकारनि खे मज़ीद ॾियण वारो आहे। फबद्दल लज़ीन ज़लमू, पोइ जिन तब्दील कयो उन शइ खे ज़ुल्म कयो पंहिंजी ॻाल्हि खां जेका उन्हनि कई हुई, फअंज़लना, असां नाज़िल कयोसीं उन्हनि माण्हुनि जे मथां, ज़लमू जिन ज़ुल्म कयो, रिजज़न अज़ाब मिनस समाए, आसमान खां, बिमा कानू यफ़सुकून, उन जे करे जो हू बेफ़रमान हुया। हाणे उन खां बाद में जेके हे बनी इसराइल वारा हुया, हिननि खे जेको पंहिंजो असल मस्कन हुयो जंहिं ते वञणो आहे, उदखुलू हाज़िहिल क़रया, दाख़िल जो तव्हां हिन शहर जे अंदरि। इन मां मुराद छा आहे? किन उलमाए मुफ़स्सिरीन फरमायो आहे त पंहिंजो बैतुल मुक़द्दस खां अॻु में हिकिड़ो मक़ाम अचे थो जेको अरीहा जे नाले सां मक़ाम आहे, उतां जे लाइ हिननि खे हुकुम हुयो त तव्हां दाख़िल थियो। पर तफ़सीर इब्न कसीर वारो चए थो इन सॼे मैदान जे अंदरि अरीहा जो मक़ाम ई कोन्हे को जिथे हिननि खे असल हिननि खे जेको दाख़िल थियण जो हुकुम हुयो उहो बैतुल मुक़द्दस जे अंदरि दाख़िल थियण जो हुकुम हुयो। इन मां मुराद इहो आहे यानी बैतुल मुक़द्दस जे अंदरि जेको तव्हां दाख़िल थियो त हाणे तव्हां हिते दाख़िल थियो। फकुलू मिनहा हैतु शितुम, दाख़िल थियण खां पोइ हिननि खे हुकुम हुयो उते क़ौम अमालका हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी रेल थी वई अॻ में, उहा क़ौम रहंदी। पोइ जॾहिं हिननि खे जेको असां वक़्त जे नबी चयो त क़ौम अमालका जेका आहे उहा ॾाढी माना मज़बूत ऐं ड्रिघा कदावर ऐं ताक़तवर माण्हू हुया। बनी इसराइल खे चवंदो अचो हाणे हिननि सां वेड़ कयो, असल जेका असांजी सरज़मीन आहे उनखे हिननि खां आज़ादु करे छी तव्हां ऐं तव्हांजो अलाह वञी करे विड़े, असां हीअ क़ौम चढ़ियल आहे, असां हिननि सां मुक़ाबिलो न कंदासीं। बहरहाल हाणे हिननि खे हुकुम इहो त फकुलू मिनहा हैतु शितुम, तव्हां दाख़िल थियो हिन जे अंदरि जितां तव्हांजी दिलि कढे, मज़े सां खाओ, वदखुलुल बाब, ऐं दाख़िल थियो दरवाज़े खां, सुजदन, पर दाख़िल थियण जो अंदाज़ तव्हांजो ईअं हुजे ॼणो तव्हां ईअं झुकी करे हलो था। ऐं हीअ लफ़्ज़ बि चओ। पोइ बनी इसराइल वारनि खे जॾहिं अल्लाह तबारक व तआला बैतुल मुक़द्दस वारी ज़मीन 30 जे मक़ाम जे रहण खां पोइ जॾहिं नसीब कई त तरीक़ेकारी इहो ॿुधाईं त हिन तरीक़े जे अंदरि तव्हां बैतुल मुक़द्दस जे अंदरि दाख़िल थियो। अच्छा, हिननि वरी छा कयो? दाख़िल थियण जे टाइम में हिननि खे जेको तरीक़ो सम्झायो वियो, आजिज़ी वारो जेको तरीक़ो हुयो त बाबा हिन तरीक़े सां जेको आहे पंहिंजो दाख़िल थियणो आहे। ऐं हिततु जेके लफ़्ज़ आहिनि क़ुरान मजीद जे अंदरि, वक़ूलू हिद्दतुन नग़फ़िर लकुम, इहे लफ़्ज़ तव्हांखे चवण माना माफ़ी वारा लफ़्ज़ अची करे आजिज़ी वारे तरीक़े सां। हिननि वरी छा कयो जो इहे माफ़ी वारा जेके हिततुन जा लफ़्ज़ आहिनि इनखे मटाए करे ॿिया लफ़्ज़ बि चयूं, ऐं आजिज़ी जे बदिरां नंढड़े ॿारनि वांगुरु ईअं मश्करी वारे अंदाज़ में किसकाट पाईंदे करे उते अंदरि जेको आहे पंहिंजो माना दाख़िल थी विया। पोइ जेका हिन जी पंहिंजी ज़बान ई पंहिंजी ज़बान जे मथां बि न बीठा, अल्लाह तबारक व तआला खे कावड़ ऐं सख़्त हिन जे मथां गुस्सो आयो। पोइ अल्लाह तबारक व तआला फअंज़लना अलल लज़ीन ज़लमू, पोइ असां नाज़िल कयोसीं उन्हनि माण्हुनि जे मथां जिन ज़ुल्म कयो। ज़ाहिर आहे जेको अल्लाह जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी थो करे ॼणो त उन पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म कयो आहे। रिजज़म मिनस समाए, अज़ाब नाज़िल कयोसीं हिननि जे मथां आसमान तां। उलमाए मुफ़स्सिरीन फरमाइनि था इन अज़ाब मां मुराद ताऊन वारी वबा है। ताऊन जी बीमारी हिननि जे अंदरि अची करे पई झट सां, ऐं बनी इसराइल वारा 70,000 इहा ताऊन जी बीमारी हूंदी आहे जंहिंजी शुरूआत इंसान जे रगुनि खां थींदी आहे। उहा इंसान जे रगुनि खे डैमेज कंदी आहे, हिक रग खां पोइ ॿी रग, ॿी रग खां पोइ टीं रग, ईअं इंसान जे जिस्म जे अंदरि फैलिजी वेंदी आहे। अच्छा, इहे फैलिजण वारी बीमारी आहे। वरी उन खां पोइ हिकिड़े माण्हू खां पोइ ॿियो माण्हू, ॿिए माण्हू खां पोइ टियों माण्हू, टे माण्हू खां पोइ ईअं 70,000 माण्हू जेके हुया बनी इसराइल जा इन ताऊन वारे वबाल जे अंदरि, इन ताऊन वारी बीमारी जे अंदरि विया। अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे चयो त असां इहो इन जे करे कयोसीं जो तव्हां अल्लाह तबारक व तआला जी छा कई आहे? नाफ़रमानी। हिकु त तव्हांखे नबी ॿुधाए थो तरीक़ो त बाबा हिन तरीक़े सां तव्हांखे दाख़िल थियणो आहे, उन तरीक़े खे छॾियो। वरी उन तरीक़े जे छॾण खां बाद में बि वरी तव्हां गिसकाट यानी बतौर अञा मज़ाक जे, मस्करी जे, हेॾा अलाह तव्हांजे मथां इनाम नाज़िल करे तव्हांखे बग़ैर मुशक़त जे, बग़ैर महिनत जे, बग़ैर जेको आहे सो हर शइ जे तव्हांखे मिले। तव्हां सुबुह जो जीअं उथो ककर तव्हांजे मथां, हेॾो अलाह जो इनाम इकराम हेॾा। वरी तव्हां अल्लाह तबारक व तआला जेको हुकुम कयो उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे त ॻाल्हि इहा सम्झो इहो हुकुम सभिनी जे लाइ आम आहे क़ुरान मजीद जो। अॼोके दौर जे अंदरि बि जेकॾहिं
जेकॾहिं को बि माण्हू पंहिंजे नबीअ जो चवण न वठंदो जीअं अल्लाह ताला इन बनी इसराइल वारनि खे अज़ाब जी सूरत में मज़ो चखायो ईअं हर इंसान मज़ो चखी सघे थो पर अल्लाह अहकमुल हाकिमीन आहे हिकिड़ो दस्तूर ऐं उसूल आहे त ही दुनिया दारुल अमल आहे दारुल जज़ा न आहे जज़ा ऐं सज़ा जो मामलो अल्लाह ताला आख़िर जे अंदरि रखियो आहे त बहरहाल इन्हनि खे इहो अज़ाब ॾिनो उन खां बाद में अल्लाह ताला फरमाए थो वइद इस्तस्क़ा मूसा लिक़ौमिही फ़क़ुल नज़रिब बिअसाकल हजर पोइ जॾहिं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पाणी जी घुर कई पंहिंजी क़ौम जे लाइ फ़क़ुल नज़रिब बिअसा पोइ असां चयोसीं फ़क़ुल ना असां चयोसीं इज़रिब बिअसाकल हजर ये पंहिंजी लठ खणी करे पत्थर जे अंदरि वाहे फन फजरत पोइ उतां फूटी पिया इस्नता अशरत आइना 12 चश्मा पाणी जा उन पत्थर मां निकिरी पिया कदाली कुल्लु नासिन मशरबहु हर कंहिं सुञाणे वरिती पंहिंजे पाणी जे पीअण वारी जाइ या पंहिंजी पीच कुलू वशरबू अल्लाह ताला फरमान खाओ अल्लाह जे रिज़्क़ मां खाओ पियो अल्लाह जे रिज़्क़ मां वला तातौ ऐं न घुमो फल अर्ज़ अल्लाह जी ज़मीन जे अंदरि फसादी थी करे हिन हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पंहिंजी क़ौम जे लाइ पाणी जी घुर कई इन ई मैदान जे अंदरि हे अल्लाह मुंहिंजी क़ौम आहे हिन खे पाणी जी ज़रूरत आहे पाणी वारो मामलो उन मैदान जे अंदरि न हुयो फरमाईंदा अल्लाह ताला जेका हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेका लठ ॾिनी इहा हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां उलमा मुफ़स्सिरीन लिखियो आहे शुरू में हज़रत आदम वधो हज़रत आदम खां ॿियनि नबियनि खां थींदे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं इहा लठ अची करे पहुती ठीकु आहे जंहिंमें तव्हां उलमा खां ॿुधो हूंदो वाक़ियो इहा लठी हुई जेका हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खणी करे जॾहिं फिरौन जे आॾो जो उछलाई त हुननि जा जेके जादूगर हुया कंहिं रसी उछलाई कंहिं ज़ंजीर उछलाई नांग थी पिया हज़रत मूसा जो पंहिंजी लठ उछलाई तो वॾो ईअं कारीर नांग थी करे बीठो हुनजे सभिनी नांगनि खे खाई करे चट करे बहरहाल ये मामलात मसाइल सूरह क़सस जे अंदरि अॻिते इंशाअल्लाह मुकम्मल वाक़ियो हज़रत मूसा जो ईंदो ये लठ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वटि उहा हुई पोइ किन उलमा मुफ़स्सिरीन लिखियो आहे त हज़रत मूसा जो हिकिड़ो थेलो हूंदो उन थेले जे अंदरि उहो पत्थर हीअं गोल हूंदो चकोर वांगुरु हीअं पत्थर हूंदो खणी करे उनखे जेॾी महिल रखंदो पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हीअं पंहिंजी लठ खणी करे उहा इन पत्थर जे मथां जो वाहींदो त उन मां पाणी जा चश्मा जारी थींदा पोइ पाणी जा चश्मा हिन जा 12 कबीला हुया अच्छा हर माण्हू पंहिंजे रस्ते जा पंहिंजे 6 लख माण्हू ॾिसो न अल्लाह जी कुदरत ई आहे इन पाणी जे चश्मे मां 6 लख माण्हू जेको आहे ढो करे पाणी पीअंदा हुआ पंहिंजे इस्तेमाल जे लाइ पाणी खणी करे उन्हनि खे जेॾी महिल वरी पाणी जी ज़रूरत हुआ जब पाणी जी ज़रूरत पूरी थी वई वरी उन पत्थर खे खणी करे हज़रत मूसा पंहिंजे उन थेले जे अंदरि विझी छॾींदा वरी जेॾी महिल ज़रूरत पवंदी त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं जो पंहिंजी लठ लॻाईंदा हुआ त उन मां पाणी जा चश्मा जारी थींदा त मुंहिंजा अदा ॾिसण जो ड्रव आहे इन्हनि सभिनी शयुनि खे पैदा करण वारी ज़ात कंहिंजी आहे अल्लाह जी खोट हेठां ज़मीन में छा मिलंदो ये ज़मीन आहे न जंहिं मां तोखे असांखे अनाज मिले थो कणक मिले थी सारी मिले थी बटालू मिलंदा बसर मिले थी हज़ारे शयूं मिलंदियूं तूं इन ज़मीन खे खोटे हेठि हेठां ते पहुचंदे तोखे पाणी मिलंदो मिटी मिलंदी का शइ न मिलंदी इन अनाज खे इन सूरत में पैदा करण वारी ज़ात कंहिंजी आहे अल्लाह जी आहे भला ॿियो हिकिड़ो नंढो मिसाल सम्झो उलमा मुफ़स्सिरीन फरमाईंदा में आहे न में के तव्हां असां सुबुह जो ॾोंदा आहियूं 5 किलो खीर सुबुह जो मिलंदो आहे 5 किलो शाम जो असां वञी करे खीर ॾोईंदा आहियूं हाणे इहा खीर अछो ख़ालिस में कारिया भूरिया पर खीर कहिड़ो आहे अछो आहे खीर में धप बि न ख़ुशबू ज़ाइकेदार मज़ेदार ऐं लज़ीज़ छेणे रत जे विच जे अंदरि अचे थी कॾहिं छेणे वारी फूक तोखे खीर जे अंदरि नज़र आई आहे न वरी जितां तोखे खीर मिले थो पियो सुबुह हुजे या शाम जो हुजे 2-3 ॾियारा इन में खे छॾे ॾे खणनि जे अंदरि खीर बीठो हुजे जेॾी महिल में खे कोई ज़िबा कंदे उन जाइ ते जितां खीर अचे थो तोखे गोश्त मिलंदो हॾियूं मिलंदियूं रत मिलंदी पर खीरो न मिलंदो इहा ॾेखारण जी शइ आहे असल आहे त ख़ुदा जे ख़ज़ाने जो कमाल आहे हिन जो मामलो बीहो पत्थर हुयो उन पत्थर खे खणी करे अल्लाह पंहिंजी कुदरत कामिल सां उन मां पाणी जा चश्मा जारी कया जंहिंमां एॾा वॾा इनाम अल्लाह ताला अॻिते हिन जूं हरकतूं अचंदियूं कीअं अल्लाह जी नाफ़रमानी कयूं कीअं अॻिते कंदा हिन जा मामलात ऐं मसाइल अञा थींदा बराबरि पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वइद इस्तस्क़ा मूसा लिक़ौमिही जॾहिं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम जे लाइ पाणी जी घुर कई फ़क़ुल नज़रिब बिअसाकल हजर पोइ असां चयोसीं हाणे लठ पंहिंजी खणी करे पत्थर जे मथां वाहे फन फजरत मिन उसनता पोइ कढियोसीं असां
इन पत्थर मां इफ़त आशरत आईना 12 चश्मा पानी जा अल्लाह ताला फरमान कद आलिम कुल्लु नास मशरबहु मालूम करे वरती हर जगह पंजे मानू पंजे पीण वाली पीछे या पंजे पीण वाली जाए कुलू अशरबु अल्लाह ताला फरमान खाओ पियो अल्लाह जे रिज़्क़ मां वला तासौ फिल अर्ज़ मुफसिदीन ऐं न को ज़मीन जे अंदर फसादी थी करे फसाद अल्लाह के महबूब न आहे अल्लाह ताला ताजे मथा इनाम इकराम कयान इन जे करे इज्जत सां सुकून सां मोहब्बत सां फसादी माण्हू कंहिंखे बि पसंद न हूंदो न पाड़े जे अंदर जेकॾहिं कोई अहिड़ो माण्हू फसादी छॾे बाबा इन पाड़े में असांखे तो भई फसादी माण्हू आहे ओ जीअं फसादी माण्हू ज़मीन जे मथां बोझ आहे अल्लाह खां दुआ आहे अल्लाह साईं अमुन सां ऐं जेको आहे सो अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह खां दुआ आहे जेको कुझु हुजे अल्लाह तबारक व तआला पंहिंजी बारगाह जे अंदर मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद आमीन।